हैदराबाद में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सालियानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी आहे, जेको बिना कंहिं देर वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। सदारती उम्मीदवार गुलाम असगर मीरभर ऐं इरफान अली बुघियो में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि। नायब सदर जी सीट ते शकील अहमद शेख ऐं काशिफ लाखो समेत 5 उम्मीदवार आमू साम्हूं आहिनि। जनरल सेक्रेटरी अशर मजीद खोखर ऐं अज़मतुल्लाह चना समेत 4 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थींदो। ज्वाइंट सेक्रेटरी लाइ फ़हीम शेख, नूरीन शेख समेत 5 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। लाइब्रेरी सेक्रेटरी ऐं खजानची जे सीटुनि ते 8 ॼणा हिक ॿिए जे आमू साम्हूं थी रहिया आहिनि। एमएमसी जे 7 सीटुनि लाइ रेहाना सेहतो ऐं रवि कुमार समेत 13 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थींदो। सालियानी इलेक्शन में मजमूई तौर ते 38 उम्मीदवारनि खे 12 खां वधीक वोट मिली सघंदा। पोलिंग जो अमल सुबुह जो 9 खां शुरू थियो, जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। ॻणप बैदि गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि जो ऐलान थींदो।